अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी आर आर्ट प्रोग्राम जे इंटरव्यू सीरीज़ में शतार सरोई तव्हांजे लाइ हाज़िर थियो आहे। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हाणे इंटरव्यूज़ जो मरहलो तमामु वेझो अची पहुतो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन लिखत में जेको इम्तिहान वरितो हो लेक्चरार्स जे लाइ, उन जो रिज़ल्ट अचणु आहिस्ते आहिस्ते शुरू थी वियो आहे। कुझु रिज़ल्ट पधिरा थिया आहिनि, कुझु ईंदड़ कुझु हफ़्तनि में पधिरा थींदा। ऐं ईअं लॻे ईअं थो पियो त अगस्त जे इब्तिदा में या जुलाई जे आख़िरी हफ़्तनि खां इंटरव्यूज़ जो सिलसिलो बि शायदि शुरू थी वञे। इन बाबति का हतमी ॻाल्हि त कान्हे, पर हिकिड़ो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त थी सघे थो त अगस्त जे अंदरि इंटरव्यू जो मरहलो शुरू थिए। सो ख़ैर, हाणे वक़्तु तमामु वेझो पहुची वियो आहे। मां पंहिंजे ॿुधंदड़नि खे, ॾिसंदड़नि खे, या जेके नौजवान असांजा दोस्त न्याणियूं हिन वक़्तु तयारी करे रहियूं आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी सुहिणी सलाह इहा ॾींदुसि त उहे पंहिंजो पूरो ध्यानु हिन वक़्तु इंटरव्यू जे मरहले ते ॾियनि, मुताले ते ॾियनि, अभ्यास ते ॾियनि, ऐं अदबी तारीख़ुनि जा जेके बुनियादी किताब आहिनि उन्हनि खे ज़रूरु नज़र मां कढनि, पंहिंजा नोट्स तयारु रखनि, माइंड मेकअप तयारु रखनि, कहिड़नि कहिड़नि इशूज़, कहिड़नि कहिड़नि जेको आहे मौज़ूअनि ते उन्हनि खे गिरप आहे, उन्हनि मौज़ूअनि ते का डेमो जी बि तयारी करे छॾनि। ऐं ईअं अदबी तारीख़ुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ दौरनि जी सियासी, समाजी, तोड़े अदबी हासिलात ते बि उन्हनि जी अखि हुजणु घुरिजे। हाणे जॾहिं असां सिंध जी अदबी तारीख़ जी ॻाल्हि था कयूं त असांखे अदबी तारीख़ जो जेको पहिरियों माख़ज़ आहे उहो ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमण जो किताब मिले थो पियो, सिंध जी अदबी तारीख़। अहिड़े तरीक़े सां असांखे ॿियो जेको माख़ज़ आहे उहो असांखे मिले थो तज़किरा लतीफ़ी, याने इहे ॿ बुनियादी माख़ज़ आहिनि जेके इब्तिदाई माख़ज़ तौरु तसवुरु कया वञनि था। ऐं पोइ तज़किरा शुराए सिंध, तज़किरा शुराए ट्रखड़, तज़किरा शुराए लाड़, ईअं माना खोड़ सारा तज़किरा बि असांखे मिलनि था। पोइ अॻिते हली सिंध जी अदबी तारीख़ खे बाज़ाब्ता तौरु ऐं बाक़ाइदा हिकिड़ी तरतीब सां पेश कयो असांजे डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजा साहिबु। सिंध जी अदबी तारीख़ लिखी, पहिरियां मुख़्तसिर तारीख़ लिखियईं ऐं पोइ सिंध जी अदबी तारीख़ 3 भाङा लिखियईं, ऐं जंहिंमें हिकिड़ो भरपूर जाइज़ो पेश कयो वियो आहे। इन सां गॾोगॾु असां वटि मेमून अब्दुल मजीद सिंधीअ जो किताबु अहम रेफरेंस तौरु इस्तेमालु थींदो आहे, सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो। इन सां गॾोगॾु अकबर लिगारी साहिब जो किताबु सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो, इहो बि इंतिहाई अहम आहे। ऐं मुख़्तियार मल्हार साहिब जो जेको किताबु आहे सिंधी अदब जो जी तारीख़ जो जदीद मुतालियो, या सिंधी अदब, या इन सां गॾोगॾु ॿिया बेशुमार किताब मुख़्तियार मल्हार साहिब जा, उहे हिकिड़े सुठे रेफरेंस बुक तौरु इस्तेमालु थियनि था। लतीफ़ साईं जो रिसालो अव्हां जे आॾो पियो आहे, उन्हनि जा सुर ज़रूरु तव्हां पढ़ो, सुरनि जो बुनियादी थाट ज़रूरु पढ़ो, ऐं उन्हनि सुरनि मां तव्हां कुझु अहम शेर बि यादि करे छॾियो। सूरमियूं लतीफ़ साईं जूं आहिनि, सूरमियुनि ते तव्हांखे बाक़ाइदे गिरप हुजणु खपे। हाणे हीउ थोरो मौज़ूअनि खे तव्हां थोरो समप कयो ऐं तरतीब में रखो त जीअं तव्हांखे इंटरव्यू ॾियण में आसानी पैदा थिए। अदबी तारीख़ुनि सां गॾोगॾु जॾहिं असां सूबरनि जे दौर जी ॻाल्हि कंदासीं त उनजो सियासी पस मंज़र बि बयानु कंदासीं, अदबी पस मंज़र बि असांजे ज़हन में हुजणु खपे। ऐं पोइ वरी असां समन जे दौर ते ईंदासीं, समन खां पोइ अरगुन तुर्खाननि जो दौरु ईंदो, वरी उन्हनि खां पोइ असां कलोड़नि जे दौर में ईंदासीं। कलोड़नि जे दौर जूं जेके बुनियादी ॻाल्हियूं आहिनि, उहे बुनियादी शाइर, उहे असांजे ज़हन में रखणु खपनि असांखे। उन्हनि शाइरनि जो बुनियादी थाट जेको आहे उहो असांखे ज़हन में रखणु खपे। अहिड़े तरीक़े सां असां वरी जॾहिं टालपुर दौर में अचूं था त टालपुर दौर में असांखे हुकूमत जो निज़ाम हिकिड़ो अलॻि थलॻि मिले थो पियो, चौयारी जो निज़ाम अचे थो पियो, ऐं पोइ टालपुरनि कीअं हुकूमत कई ऐं उन जा सियासी मामला कहिड़ा हुआ, उन ते तव्हांजी निगाह हुजणु खपे। ऐं टालपुर दौर खे असां सचल साईंअ जो दौरु, सामीअ जो दौरु, ख़लीफ़े नबी बख़्श कासिम जो दौरु सम्झूं था पिया, त हीउ दौरु बि इंतिहाई अहम आहे। जीअं असां समा दौर खे काज़ी कादन जो दौरु तसवुरु कयूं था, ऐं तुर्खाननि जे दौर खे असां शाह करीम जो दौरु तसवुरु कयूं था, मुग़लनि जो दौर खे असां शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं मैन शाह इनायत रिज़वी जो दौरु तसवुरु कयूं था। हीअ उन दौर जा शाइर आहिनि। इन सां गॾोगॾु कलोड़नि जे दौर में असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि कंदासीं, ऐं कलोड़नि जे दौर जा जेके शाइर आहिनि, जेके सिन्फ़ूं आहिनि, उन्हनि खे बि बयानु कंदासीं। मिसाल जे तौर ते गज़ल जी शुरात कलोड़नि जे दौर में थिए थी। असांखे सिंगार जी शाइरी जलाल खटी ऐं साबिर खटीअ जे रूप में, जी शाइरीअ जे रूप में मिले थी। मुनाजात ऐं मुनाक़बा मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जो इन जो मौजिद आहे। इहे मुनाक़बा ऐं मोजज़ा असांखे इन दौर में मिलनि था पिया। ऐं जीअं सिंगार जी ॻाल्हि करे आयासीं, ईअं असां वरी हिते मदाह जी ॻाल्हि कंदासीं। जुमन चारण मदाह जो वॾो शाइर,
उहो बि असांखे हिन दौर में मिले थो पियो। अहिड़े तरीक़े सां मनाजात जेका आहे उहा असांखे कलोड़नि जे दौर में तरक़ी कंदे नज़र अचे थी। मनाजात जो इब्तिदाई शाइर त चवनि था मियां अब्दुल्ला उर्फ़ मियां मोरियो आहे, पर मनाजात हिकिड़ी जेका मशहूरु आहे ऐं ज़बरदस्त मनाजात जो शाइर तसवुरु थिए थो मियां सरफराज़ कलोड़ो, जंहिंजी मनाजात आहे बिस्मिल्लाह अलॻि अला। हा, इहा जेका मनाजात आहे जेका हुन क़ैद में लिखी हुई, जॾहिं हुन जूं अखियूं कढियूं वियूं तॾहिं हुन इहा मनाजात लिखी अलाह साईं खे बधाए थो पियो त हिन मनाजात खे अहमियत हासिलु आहे। अहिड़े तरीक़े सां कलोड़नि जे दौर जूं जेके ॿी हासिलात आहे उहा इहा आहे त कलोड़नि जे दौर में असांखे अबुल हसन जी सिधी मिले थी ऐं अहिड़े तरीक़े सां पहिरियों मंज़ूम किताब सिंधीअ जो असांखे मुक़दमा सलाह जे रूप में मिले थो पियो। ईअं वरी टालपुरनि जो दौरु, टालपुरनि जो जेको सॼो दौरु आहे उहो शाह सचल सरमस्त जे नाले सां यादि था कयूं पिया ऐं सचल सरमस्त खे असां सिंध जो अतार था चऊं ऐं छाकाणि त हू सिंध जो मंसूर सानी था चऊं असां हुनखे। अहिड़े तरीक़े सां सचल सरमस्त जी शाइरी जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो त जेको कुनू असां चाढ़ियो आहे सो उनजो ढकु सचल साईं लाहींदो। सो उहो सचल जंहिंजी शाइरीअ में रंधीअ जो हिकिड़ी रम्ज़ आहे, तसव्वुफ़ जी हिकिड़ी रम्ज़ आहे, जंहिंमें मज़ाहमती फ़िक्र मिले थो, जंहिंमें मुलायत जे ख़िलाफ़ु बग़ावत मिले थी। जो चवे थो सचल साईं त बुला इन्हीअ मंध जो जे चुको जे चखी कार वेही कुंड में पंहिंजे मुंहुं बखी। या लिसानी फ़साद, लिसानी जेका तफ़रुक़ो आहे उनखे सचल साईं रद्द थो करे पियो ऐं जॾहिं चवे थो पियो त के था चवनि सेब, के था चवनि सूफ़, के था चवनि सूफ़, के था चवनि सेब, इन में कोन्हे हेब ॻाल्हि मिड़े हिकिड़ी। त हीअ बि असांखे टचिस मिलनि था असांखे सचल साईं जी शाइरीअ में। सचल साईं शाह लतीफ़ खां पोइ वॾो शाइर आहे, इन जे करे उन ते तफ़सील सां मुतालियो करिणो आहे। जॾहिं हुनजे गज़ल ते ॻाल्हाइबो त हुनजो गज़ल ज़बरदस्त क़िस्म जो सिंधियत जो वेश पाईंदे नज़र अचे थो पियो। आहे अखियुनि खे मुंहिंजे ख़ासो खुमार तुंहिंजो, वेठो वठी मां आहियां कामिल करार तुंहिंजो। या हुन में तसव्वुफ़ जूं रम्ज़ूं आहिनि त अला अला इहा कमु करिजे जंहिं विच अल आप बणिजे। या हुन वटि पुनूं पुनूं थी करे आऊं तां पुनूं पाण अदियूं थियसि अॼाण, की न सुञा की न परोड़ियमि पाण खे। त ईअं तसव्वुफ़ जी शाइरी, मजाज़ी शाइरी सचल साईं जी, उनखे मुताले जे हेठि ज़रूरु आणणो पवंदो। सचल साईं जी वॾो कमाल इहो आहे त हुन झूलणो लिखियो, हुन मांझीणो लिखियो ऐं हुन घड़ोली लिखी। माना ही टे सिन्फ़ूं सचल साईं जो इजाद कयल आहिनि। सचल साईं जंहिंजो असुलु नालो अब्दुल वहाब आहे, संदसि वालिद जो नालो सलाहुद्दीन आहे ऐं संदसि ॾाॾे जो नालो साहब ॾिनो फारूकी आहे। साहब ॾिनो फारूकी जेको कलोड़ा दौर जो सां तालुक़ु रखे थो ऐं काफ़ीअ जो तमामु वॾो शाइर आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो हमसर ऐं दोस्त बि आहे। इन जे करे सचल साईं बि पाण काफ़ियूं लिखियूं ऐं सचल साईं खे काफ़ीअ जो वॾो शाइर चऊं था। सचल साईं खे गज़ल जो ज़बरदस्त शाइर चऊं था। सचल साईं खे हफ़्त ज़बान शाइर चऊं था। पाण शम्स तबरेज़ी जो दीवान पढ़ंदा हुआ। सचल साईं पाण मंतकुल तीर अतार जो किताबु हूंदो हो उहो पढ़ंदा हुआ ऐं पाण पंहिंजी शाइरीअ में, पंहिंजे कलाम में शम्स तबरेज़ी खे ऐं अतार खे पंहिंजो रूहानी मुर्शिद करे मञो थो। सचल साईं जो मुर्शिद केरु आहे, इन ते जॾहिं ॻाल्हि ईंदी त पोइ सूफ़ी जेको अब्दुल हक आहे, जेको संदन चाचो बि आहे ऐं सहुरो बि आहे, उहो संदन मुर्शिद आहे। ऐं सचल साईं जी जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त पोइ गज़ल जी ॻाल्हि यानी अरूज़ी शाइरी जी बि ॻाल्हि कंदासीं। अहिड़े तरीक़े सां सामी असांखे टालपुर दौर में मिले थो त सामीअ जो ज़िक्र करण खां सवाइ टालपुर दौर अधूरो रहे थो पियो। त सामी जंहिं चयो त भाइण भॼी छॾ मतां ॼाण विझई ॼार में, की उहो सामी जंहिं इंसान जा दुश्मन 5 ॼणा आया, काम, क्रोध, अहंकार, पाण पणो माना पंहिंजो पाण खे वणाइण वारी ॻाल्हि, ऐं सामी जंहिंजा सलूक सिंधी अदब जी क्लासिकी अदब में हिकिड़ी अहम हैसियत रखनि था। ऐं वरी इहे सामीअ जा सलूक सभ खां पहिरियां मंज़र ते आणण वारो दीवान कोड़ोमल, जंहिंजो तालुक़ु वरी अंग्रेज़ दौर सां आहे। दीवान कोड़ेमल गुरमुखीअ में लिखियल सामीअ जा इहे सलूक उहे पधरा कया, उनखे सिंधी वेश पारायो। अहिड़े तरीक़े सां असां हिकु वॾे अज़ीम शाइर जे फ़िक्र खां वाक़िफ़ु थियासीं, शाह, सचल ऐं सामीअ जी टिमूर्ती। जॾहिं असां टालपुर दौर जी ॻाल्हि कंदासीं त पोइ टालपुर दौर में असांखे ख़लीफ़े नबी बख़्श कासिम जी बि ॻाल्हि करणी पवंदी ऐं ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम बि हिन दौर जो अहम शाइर आहे। अहिड़े तरीक़े सां हमल फ़क़ीर जी ॻाल्हि करणी पवंदी। हमल फ़क़ीर असां वटि ज़बरदस्त शाइर आहे।
रूहल फ़क़ीर खे असां मिस करे वियासीं। रूहल फ़क़ीर कलोड़ा दौर जो तमामु वॾो शाइर आहे, कढड़ीअ जो कलतार उनखे चवनि था। त ईअं तव्हांखे इहा सॼी ॼाण हिकिड़ी जाइ ते कंपाइल करे ज़हन नशीन करणी पवंदी। ऐं ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त ख़लीफ़ो नबी बख़्श क़ासिम जो वॾो कंट्रीब्यूशन, तमामु वॾो कंट्रीब्यूशन इहो आहे त हुन सिंधी अदब जी तारीख़ जो पहिरियों जदीद किरदारो लिखियो ऐं किरदारे खे हुन सिंध जी मज़ाहमत जो रंग ॾिनो ऐं किरदारे में हुन सिंध जी क़ौम परस्तीअ जी मज़ाहमत वारो एलिमेंट समायो। इन जे करे ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जो किरदारो सिंधी अदब जो शाहकार किरदारो आहे, जेको शाह शुजा ऐं मीरनि विच में जेका जंग लॻी हुई 1832 में 33 में उन 34 में उन जंग जे पस मंज़र में ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम असांखे हीउ किरदारो लिखियो आहे ऐं जंहिंखे तमामु ज़बरदस्त मञता हासिलु आहे, शाहकार हैसियत हासिलु आहे। वरी अंग्रेज़नि जे दौर में जॾहिं ईंदासीं त अंग्रेज़नि जे दौर खे जॾहिं एक्सप्लेन कंदासीं त असांखे अंग्रेज़नि जे दौर जी शाइरीअ खे बि विरिहाइणो पवंदो। अंग्रेज़नि जो दौरु यानी जदीद अदब जो दौरु। टालपुरनि जे दौर जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त उते असांखे सिंधी नसर जी शुरूआति थिए थी आख़ूंद अज़ीज़ुल्लाह जे रूप में, उहा बि असांखे बयानु करणी पवंदी। आख़ूंद अज़ीज़ुल्लाह मटियारनि वारो जंहिं सिंधी नसर जो बुनियादु विधो ऐं क़ुर शरीफ़ जो जेको तर्जुमो आहे उहो तहत लफ़्ज़ सिंधीअ में कयो। क़ुर शरीफ़ जो तर्जुमो इन खां अॻु अरब दौर में थियो आहे, पर हिन खे छाकाणि त हिन जा सबूत तहरीरी शिकिल में मौजूदु आहिनि, इन जे करे हिन खे पहिरें नसर जी हैसियत हासिलु आहे ऐं तहत लफ़्ज़ में तर्जुमो आहे, त इन जे करे हिन खे नसरी तसनीफ़ सम्झो वञे थो पियो। ऐं इहो वॾो कंट्रीब्यूशन आख़ूंद अज़ीज़ुल्लाह मटियारनि वारे जो आहे। जॾहिं अंग्रेज़नि जे दौर जी ॻाल्हि कंदासीं त पोइ अंग्रेज़नि जे दौर खे असां जदीद अदब में ॻणींदासीं। हिन में सूरत ख़ती ठही, हिन में सिंधी नसर तरक़ी कई, हिन में सिंध जी शाइरी तरक़ी कई, हिन में अरूज़ी शाइरी बि तरक़ी कई, त हिन में गैर अरूज़ी शाइर बि असांखे मिलनि था। इहो सवालु थींदो आहे त अंग्रेज़नि जे दौर में गैर अरूज़ी शाइर कहिड़ा आहिनि, त मां चवंदो त गैर अरूज़ी शाइर अंग्रेज़नि जे दौर में बेदिल साईं आहे, बेकर साईं आहे, हमल फ़क़ीर आहे ऐं मिस्री शाह आहे ऐं इहे जेके असांजा शाइर आहिनि। ऐं जॾहिं अरूज़ी शाइरी जी ॻाल्हि कंदासीं त पोइ असांखे हिते गज़ल जो बादशाह मीर अब्दुल हुसैन सांगी मिले थो। असां जॾहिं गज़ल जी ॻाल्हि कंदासीं त जदीद अंदाज़ सां मतिलबु गज़ल खे सिंधी लिबास पाराईंदड़ असां वटि गुल मोहम्मद हालाई मिले थो। उनजो ज़िक्र करणु तमामु ज़रूरी आहे, जंहिं 172 खां गज़ल लिखिया। अयाज़ जानी हिकिड़ो मक़ालो लिखियो आहे गुल मोहम्मद हालाई जे गज़लनि ते, उन में हुन ॼाणायो आहे त हिन जा कुल गज़ल 172 आहिनि। पर हिन जो वॾो कंट्रीब्यूशन इहो आहे त हिन सिंधी गज़ल खे फ़ारसीअ जे तरकीबुनि इस्तारनि मां ऐं तशबीहुनि मां ॿाहिरि कढियो ऐं सिंधी वेस पारायो। ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो सिंधी गज़ल जी ईजाद आहे। माना हिन सिंधी गज़ल खे मुकमिल तौर ते ईजाद कयो, पोइ जंहिंमें अॻिते हली पोइ तजुर्बा थिया जदीद दौर में, पोइ अयाज़ ऐं ॿिया शाइर अचनि था पिया गज़ल में। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे इहे सभु जदीद अदब जा जूं सिन्फ़ूं, शाइरी जूं सिन्फ़ूं, नसरी सिन्फ़ूं बि ज़हन में रखणियूं पवंदियूं। सो उमेदु आहे त अव्हां पंहिंजी तयारीअ खे वधाईंदो, अॻिते वधाईंदो ऐं घणे खां घणो वक़्तु पंहिंजे पढ़ण खे ॾींदो। घटि में घटि तव्हांखे 8 कलाक 9 कलाक पढ़ण ते ॾियणा आहिनि, पंहिंजा नोट्स ठाहिणा आहिनि ऐं ॻाल्हाइण जी प्रैक्टिस करणी आहे। न सिर्फ़ु पढ़णो आहे पर उन्हनि खे बयानु करण जी सघ पैदा करणी आहे ऐं तव्हांखे बयानु करण जी सघ ईंदी मश्क सां, ॻाल्हाइण सां ऐं पढ़ाइण सां। पढ़ाइण जो अमल तव्हांखे अपनाइणो आहे, ॿुधाइण जो अमल तव्हांखे अपनाइणो आहे। सो उमेदु आहे त हीअ मुंहिंजी मुख़्तसिर नंढड़ी कोशिशि आहे जंहिंमें मां हिकिड़ो पूरो सभिनी दौरनि जो नंढड़ो नंढड़ो तारीफ़ पेश करे वियो आहियां। ईंदड़ वीडियोज़ में असां इन्हनि दौरनि जा जेके शाइर जिन जो ज़िक्र कयासीं उन्हनि शाइरनि ते बाक़ाइदा तहक़ीक़ करे ॻाल्हाईंदासीं ऐं उनजे शाइरीअ जे हवालनि मंझां ॻाल्हाईंदासीं त जीअं तव्हांजे लाइ सवलाई पैदा थिए। सो मोकिलाणी न आहे, वरी ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं अव्हां जे लाइ। सो जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।